मां आहियां चेतन भी त काफ़ी यार ॿाहिरां पढ़ाया आहिनि, को किथे पढ़े पियो, को किथे पढ़े, को पाक तुर्क में पढ़े पियो, पवन कुमार इन मौजूदा वक़्त में पाक तुर्क हैदराबाद में पढ़ी रहियो आहियां को NGV में पढ़े पियो। मदन लाल बाईकास मैंगवाड़ जी NGV हायर सेकेंडरी स्कूल। कुछ ॿार जेके आहिनि डॉक्टर AQ खान स्कॉलरशिप ते इस्लामाबाद में पढ़नि पिया। Marijan currently studying in Dr. AQ Khan School. I am studying at Dr. AQ Khan School System and College Ibrahim campus। साईं को ॿारो जेको आहे STEM कॉलेज इस्लामाबाद में पढ़े पियो। My name is Arif Hussain। डॉक्टर AQ खान इदारो हुआ उते स्कॉलरशिप मिली ऐं पोइ वरी STEM कॉलेज दैट इज़ आल्सो इन इस्लामाबाद। को ॿारो कैडेट कॉलेज में पढ़े पियो। मेरा किशोर कुमार स्कॉलरशिप मिली कैडेट कॉलेज जी सभु स्कॉलरशिप थे। सो तव्हांखे हर स्कॉलरशिप जी बिल्कुलु डिटेल सां उते जो माहौल ऐं उते जे एनवायरनमेंट जे हवाले सां तव्हांखे ख़बर पवंदी। जेकॾहिं तव्हां सोचे रहिया आहियो त यार उते जो माहौल छा हूंदो, छा सिस्टम आहे, छा निज़ाम आहे। सो विदाउट टाइम वेस्टिंग अचो त उन्हनि ॿारनि सां मिलूं ऐं हिन खां पहिरीं वीडियो खे लाइक ऐं कमेंट ऐं हिनखे शेयर। मुंहिंजो नालो मदन लाल बाईकास मैंगवाड़। असांजी मंज़िल अञा वक़्तु सभ खां पहिरीं त आउं शुक्रगुज़ार आहियां, थैंकफुल आहियां सर चेतन दास भील जो जंहिं असांखे गॾु कयो, गॾिजाणी रखी। मूं का अहिड़ी का वॾी का शइ माना कॉन्कर न आहे कई, का शइ वॾी का फतह न आहे कई। मूं हिकिड़ी स्कॉलरशिप जेका आहे अक्वायर कई आहे ऐं उन स्कॉलरशिप हवाले जेका एक्सपीरियंस आहे तव्हां सां शेयर कंदो। उनजे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदो छो मां बि हींअर करंटली उते ई पढ़ां पियो मैट्रिक क्लास में NGV हायर सेकेंडरी स्कूल सदर कराची। त सभ खां पहिरीं त उनजो मां तव्हांखे थोरो पैटर्न ॿुधायां टेस्ट कीअं मतिलबु किथां ईंदी आहे, छा हूंदो आहे। छो जो तमामु घणा ॿार या शागिर्द स्टूडेंट्स अहिड़ा आहिनि जेके कंफ्यूज़ हूंदा आहिनि। त इन में जेके 3 मेजर सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि ते वधीक फोकस करिणो पवंदो आहे। जीअं पंहिंजो इंग्लिश थी वियो, मैथ थी वियो ऐं साइंस। 8 क्लास ताईं जेको ॿार 8 क्लास में आहे उहो ई जेका स्कॉलरशिप जेका ॾेई सघे थो, जंहिंमें पंहिंजो मैथ आहे, साइंस आहे ऐं इंग्लिश आहे। इन्हनि टिन्हिनि ते सुठा आहियो, तव्हांजी हिकिड़ी सुठी ग्रिप आहे त तव्हां इहो ईज़िली जेका आहे पंहिंजो सीट खे या अवेल करे सघो था। सीट्स जेके हूंदियूं आहिनि उहे डिस्ट्रिक्ट वाइज़ में तमामु घटि हूंदियूं आहिनि। जीअं जॾहिं मूं टेस्ट ॾिनी त डिस्ट्रिक्ट मिरपुर में सिर्फ़ु SCF जेका स्कूल्स आहिनि उन्हनि जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी सीट हुई जेका मूं ऑप्टेन कई। गवर्नमेंट स्कूल आहिनि उनमें उनजूं 2 सीटूं हुयूं। सही आहे। त ईअं तव्हांखे थोरो जेकर तव्हां 6, 7, 8 क्लास जेकर तव्हांजो सुठो पढ़ियल आहे न साइंस, मैथ ऐं इंग्लिश, त तव्हां ईज़िली जेका इहा स्कॉलरशिप अवेल करे सघो था। उनखां बाद में जेकॾहिं मां थोरा फीचर्स ॿुधायां मुंहिंजी जेका स्कूल आहे जंहिंमें आउं पढ़ी रहियो आहियां। तव्हां ॿार जे अची करे सिर्फ़ु माना तव्हां ते जीअं सिर्फ़ु तव्हां पंहिंजो सिलेबस ते या अकेडमिक्स ते जेको ॿारु हूंदो आहे उहो पढ़ी सघे थो, पर उन सां गॾु NGV जेका आहे न उहा हेल्प करे थी त तव्हां पंहिंजी पैशन ॾे वञो। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं आउं हिकिड़ो सिंगर थियणु चाहियां थो त आउं सिंगर थियणु चाहियां थो त उहे बिल्कुलु मुंहिंजी मदद कंदा। जीअं आउं फोटोग्राफी जेकर करणु चाहियां थो, हिकिड़ो सुठो फोटोग्राफर थियणु चाहियां थो या हिकिड़ो सुठो स्पीकर, हिकिड़ो पब्लिक स्पीकर जेकर थियणु चाहियां थो, त असां वटि डिफरेंट जेके आहिनि उहे डिपार्टमेंट्स आहिनि असां वटि NGV में। उनखां बाद में डिफरेंट असां वटि उहे आहिनि सोसाइटीज़ आहिनि। जीअं फॉर एग्ज़ाम्पल कंहिंजो जेको छोकिरे या स्टूडेंट्स जो जेको शौक़ु हूंदो आहे त उहो लिटरेचर साइड वञे, सही आहे, उहो फिलोसॉफी पढ़े। त डिपार्टमेंट जा हिकिड़ा डिफरेंट उहे पंहिंजा कोच रखियल आहिनि, ट्रेनर आहिनि, उहे तव्हांखे तयारी कराईंदा। उनखां बाद में जेका NGV आहे उहो असांखे ट्रिप्स थियूं तमामु घणियूं करायूं आहिनि। कराची में असांखे तमामु घणियूं, जीअं हिकिड़े साल में असांखे ड्रीम वर्ल्ड जो असांजो टूर थियो, असांजो बलोचिस्तान जा 2 टूर थिया आहिनि, हिकिड़ो कुंड मलीर ते ऐं ॿियो पंहिंजो हिंगलाज जो मंदरु आहे। सही आहे। त उते असांजा हिकिड़ा बलोचिस्तान जे 2 टूर थिया आहिनि। उनखां बाद में जाम टूर कराया वेंदा आहिनि। जीअं ऑल पाकिस्तान टूर, जॾहिं माण्हू फर्स्ट ईयर में हिकिड़ो स्टूडेंट हूंदो आहे त असां वटि हिकिड़ो ऑल पाकिस्तान टूर थींदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेका ॿुधाईंदो हलां त इहा जेका असांजी NGV आहे इन खे अखुद फाउंडेशन जेका आहे उहा एडप्ट कयो आहे। उनखां बाद में असां वटि जेकी सपोर्ट कंदी आहे NGV खे सिंध एजुकेशन फाउंडेशन, गवर्नमेंट ऑफ सिंध। Arif Hussain and today I'll be telling you something about my educational journey. Basically I am from Sangat, Sindh. So चवण जो मक़सदु मां जेको प्राइमरी एजुकेशन आहे उहा खाई मां पढ़ाई। खाई जे हिकु नंढे स्कूल मां दैट इज़ आइडियल पब्लिक स्कूल खाई, उते 6वीं क्लास ताईं मां पढ़ियमि। एंड आफ्टर दैट 2017 में एजुकेशनल स्कॉलरशिप हासिलु कई ऐं वरी इस्लामाबाद माना पाकिस्तान जे कैपिटल ॾांहुं सफ़र थियो, जेको असांजो डॉक्टर AQ खान इदारो आहे उते स्कॉलरशिप मिली। 2017 खां वठी 2003 4 साल उते रहिया। मुंहिंजी मैट्रिकुलेशन जेका आहे उते 2017 खां पोइ उते थी ऐं मैट्रिक में जेका मुंहिंजी परसेंटेज हुई उहा 97 पॉइंट समथिंग रही हुई। एंड आफ्टर दैट आई थॉट कि हाणे इदारो चेंज करणु घुरिजे। छो माण्हू जॾहिं हिकिड़े जॻह ते रहे थो पोइ उहो रूटीन लाइफ जेका सेमनेस आहे, आई एम नॉट ऑफ दैट टाइप।
that's why I tried to do something different. ऐं पोइ वरी STEM college that is also in Islamabad. हाणे हींअर इंटरमीडिएट उते कयां पियो. राइट नाउ मां फर्स्ट ईयर में पढ़ां पियो ऐं STEM कॉलेज में एजुकेशन हासिल पियो कयां. STEM कॉलेज जे बारे में मां तव्हांखे कुझु ॿुधाईंदो हलां. STEM कॉलेज जेको आहे माना हिकिड़ो एंट्री टेस्ट, जेके एंट्री टेस्ट हूंदा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल वी हैव MD CAT, NUST, ECAT एंड अदर फंक टेस्ट. उन्हनि जे हवाले सां हिकु बहितरीनु इदारो आहे. हाणे हींअर बि मूंखे इहो अनाउंस कंदे माना फ़ख़्रु महसूसु थो कयां त रिसेंटली 2023 जेका 2022 वारी रिज़ल्ट आहे उनमें बि तक़रीबन माना असां वटि 300 स्टूडेंट्स हुया. उन्हनि मां तक़रीबन माना 25 स्टूडेंट्स अहिड़ा आहिनि जेके पाकिस्तान जे डिफरेंट मेडिकल कॉलेजिस में ऐं यूनिवर्सिटी में सिलेक्ट थी चुका आहिनि. इट मीन्स दैट असांजो जेको आहे 25% उहो रेशो आहे जेको हींअर कामयाबी हासिलु करे चुकी आहे. हिन जे जेका STEM कॉलेज आहे हिन जो पास्ट रिज़ल्ट बहितरीनु आहे ऐं हींअर जेको आहे हींअर बहितरीनु माना ग्रोइंग इदारो आहे. बट टीचर एॾा टैलेंटेड आहिनि, उन्हनि जे करे स्टूडेंट जो जेको रिज़ल्ट आहे उहो बहितरीनु ईंदो पियो रहे. हिन गॾिजाणी जो मक़सदु इहो त असांखे माना स्कॉलरशिप जे हवाले सां जेके बि व्यूअर्स असांजा ॾिसनि पिया उन्हनि खे ॿुधाइणो हो. सो चवण जो मक़सदु जेके बि स्कॉलरशिप्स आहिनि, मां जनरली हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि, तव्हांखे जेकर स्कॉलरशिप का बि अवेल करणी आहे तव्हांखे 4 सब्जेक्ट्स ते ग्रिप हुजणु लाज़मी आहे. नंबर 1 यू शुड बी गुड एट इंग्लिश, छाकाणि त इंग्लिश उहा आहे जेका तव्हांखे कॾहिं बि न छॾंदी. एंड सेकेंडली वी हैव साइंस, उनमें पोइ मैथ बची वियो. एंड देन यू शुड ऑल्सो बी गुड एट उर्दू टू, छाकाणि त इहे जेके 3-4 सब्जेक्ट्स आहिनि, साइंस, इंग्लिश, मैथ एंड उर्दू, इन्हनि में जेकॾहिं तव्हां सुठा आहियो त मां इहो बिलीव थो कयां त माना 8 ऐं 7 ताईं तव्हां माना 8 ताईं का बि स्कॉलरशिप अवेल करे सघो. हाणे मां पाण हिकिड़ो स्टूडेंट आहियां, का वॾी असांजूं अचीवमेंट्स न आहिनि. हिते साईं चेतन जे करे गॾु थियासीं. फ़र्क़ु नंढड़ो आहे असां में ऐं सिज में. हू लहे थो पर असां लथा न आहियूं, बसि हलूं पिया मंज़िल ॾांहुं. इंशाल्लाह उहो ॾींहुं बि ईंदो जॾहिं असां के मंज़िल ते पुॼंदासीं ऐं पोइ वरी ॻाल्हाईंदासीं. How are you? My name is Pawan Kumar, son of Bhagwan Das. I live in खाई शहर. त आउं हींअर हिन मौजूदा वक़्त में पाकतुर्क हैदराबाद में पढ़ी रहियो आहियां ऐं कंटिन्यूसली 2 सालनि खां 9th मैट्रिक उतां क्लियर कई आहे. अञा पढ़ी रहियो आहियां. मूं संदी प्राइमरी एजुकेशन आइडियल पब्लिक स्कूल खाई मां हासिलु कई आहे ऐं उन खां अलावा मूं 2020 में इहो टेस्ट क्वालिफाई कई हुई पाकतुर्क हैदराबाद जी, जंहिं मां कंटिन्यूसली 2 सालनि खां पढ़ी रहियो आहियां ऐं मुंहिंजो 3rd फर्स्ट ईयर कंटिन्यू आहे. त इन थोरो आउं पंहिंजे स्कूल जे बारे में ॿुधाईंदो हलां त असांजी स्कूल हैदराबाद में सुठी लोकेशन ते ठहियलु आहे. उन सां गॾोगॾु असांजे स्कूल में वेल एजुकेटेड टीचर्स आहिनि, स्पोर्ट्स वग़ैरह इहो सभु शयूं थींदियूं. उन्हनि सां अलावा ॿारनि फर्स्ट ईयर इंटर के ॿारनि खे मोटिवेट करण लाइ डिफरेंट यूनिवर्सिटी जे डिफरेंट एजुकेशनल सेशन बि रखिया वेंदा आहिनि, जंहिंमें इहो ॿुधायो वेंदो आहे त अॻिते तव्हां कहिड़ी यूनिवर्सिटी में अप्लाई करे सघो था. उन अप्लाई करण जे लाइ तव्हांखे कहिड़ियूं शयूं रिक्वायर्ड हूंदियूं आहिनि. उन सां अलावा असांजी स्कूल इंटरनेशनल हुअण जे करे तुर्की वग़ैरह इन जा चांसिस बि जाम थियनि था. माना इंटर जे बेस ते तव्हां तुर्की लाइ अप्लाई करे सघो था, जंहिंमें तव्हांखे 4 साल यूनिवर्सिटी तुर्की में पढ़ाया वेंदा आहिनि. I am Alijan from Kahi, currently studying in Dr. A.Q. Khan School System. 2019 में मूं डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान स्कूल सिस्टम इब्राहिम कैंपस इस्लामाबाद जो एडवर्टाइज़ ॾिठो ऐं उन में अप्लाई कयो ऐं जंहिंमें मूं 76 स्कोर कयो ऐं अलहमदुलिल्लाह सिलेक्ट थी वियुसि. उन खां पोइ 9th में मूं उते एजुकेशन शुरू कई. तव्हांखे डॉक्टर A.Q. खान जे बारे में ॿुधायां. डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान जेको आहे मतिलबु उहो अहिड़ो हिकु इदारो आहे जेको माना ओनली सिर्फ़ु सिंध खे न बल्कि पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे, जीअं त GB थी वियो, गिलगित बल्तिस्तान, बलोचिस्तान ऐं ख़ासि करे सिंध जे बैकवर्ड जेकी एरियाज़ थी विया, बैकवर्ड डिस्ट्रिक्ट थी विया, जीअं त उमरकोट थी वियो, मीरपुर ख़ासि ऐं सागड़, इन जे ॿारनि खे स्पेशली माना टारगेट खणी सिलेक्ट करे थो. ऐं A.Q. खान जो माना स्पेशली ॻाल्हि इहा आहे त उते जा जेके बि स्टूडेंट आहिनि उहे बोर्ड में हाई अचीवर्स आहिनि. ऐं आउं पाण तव्हांजे साम्हूं मौजूदु आहियां. मूं मैट्रिक में 97% मतिलबु ऑब्टेन कयो आहे मैट्रिक में. उन खां अलावा A.Q. जेको डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान स्कूल आहे उनखे ACF सपोर्ट कंदी आहे. इहो स्पेशली जेके सिंध जा ॿार आहिनि उन्हनि लाइ हिकु मतिलबु बेसिक अपॉर्चुनिटी आहे, उहे हिन मां फ़ाइदो वठनि. ऐं हिन में अप्लाई करण जो तरीक़ो इहो आहे त ॾींदा आहिनि पंहिंजो एडवर्टाइज़मेंट फेसबुक ते ऐं ॿिया उनजा जेकी चैनल्स आहिनि उन्हनि ते. ऐं असां दोस्त पाण बि शेयर कंदा रहंदा आहियूं. उन्हनि खे साईं चेतन दास तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे, इन सां तव्हां कॉन्टेक्ट में रहो, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो. उन लाइ सब्जेक्ट जेके आहिनि 4 मेजर आहिनि, जंहिंजे हवाले सां ऑलरेडी डिस्कशन थी चुको आहे. तव्हांजी तमामु घणी महिरबानी जेका तव्हां अॼु जेका गैदरिंग कई आहे असांजे एरिया जे जेका स्टूडेंट्स आहिनि. स्कॉलरशिप जी त मां कैडेट कॉलेज सहावा इस्लामाबाद मां पढ़ी चुको आहियां, कैडेट कॉलेज मां. ठीकु आहे, स्कॉलरशिप ते कैडेट कॉलेज जो ॾाढो सफ़र ॾाढो प्यारो रहियो, जेका रूल रेगुलेशन जे हवाले खां ऐं पढ़ाई जे हवाले खां त ईअं बि ॾाढो बहितरीनु आहे. फेडरल बोर्ड हुयो ऐं जेका
सिद्दीक पब्लिक कॉलेज हुई उन्हनि जो स्पॉन्सर्ड कयल इदारो हुयो। हिन खां पोइ 2022 में मूं हीअ रिसेंटली पंहिंजी इंटरमीडिएट कई आहे। हाणे मूं IT मां दाख़िला वरिती आहे हिते लहरी यूनिवर्सिटी कराची में। रिसेंटली आऊं IT कर रहा हूँ, BS IT लहरी। Assalamu alaikum. My name is Anil Kumar. I am studying at Dr. A.Q. Khan School System and College, Ibrahim Campus, Islamabad. मूं जेका बेसिकली जेका प्राइमरी एजुकेशन हासिल कई उहा GPS घुमाना मेवाड़ स्कूल में हासिल कई ऐं मुंहिंजी जेका मिडिल एजुकेशन आहे ऐं RB एजुकेशन सिस्टम हाई स्कूल ग्रोशिफ्ट आयसि जंहिंमें मूं 6 ऐं 7 ऐं 7th क्लास में मूं हिकिड़ी स्कॉलरशिप अटैम्प्ट कई जंहिंमें मूं 81 मार्क्स ऑब्टेन कयूं। ॿार जेका हूंदा आहिनि जेका बेसिकली उहे ॿार रहिजी वेंदा आहिनि हिन स्कॉलरशिप खे अटैम्प्ट करण लाइ, त आउं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो त स्कॉलरशिप में जेका टेस्ट हूंदी आहे उन जो पैटर्न कीअं हूंदो आहे ऐं उहे शयूं जेके कवर कीअं कबियूं आहिनि। त जेका असांजी टेस्ट आई हुई उहा 4 सब्जेक्टनि में आई हुई, इंग्लिश, मैथ, उर्दू एंड साइंस। उन अंदरि हिकिड़े सब्जेक्ट में 25 MCQs कढाया विया हुआ। असांखे जेका बेसिकली MCQs आया हुआ उहा साइंस में जेका आया हुआ उहा रिव्यू एक्सरसाइज़ में हुआ। रिव्यू एक्सरसाइज़ जेके हुयूं उन्हनि मज़ा हुआ। बाक़ी जेका मैथ हुआ उन अंदरि वधीक जेका पोर्शन हो उहा हो जियोमेट्री, ट्रिगोनोमेट्री एंड अलजेब्रा जो हो। उन खां पोइ जेका पंहिंजी उर्दू हुई, उर्दू अंदरि जेके सबक़ हूंदा आहिनि उन अंदरि विचा पॉइंट्स कढियूं वियूं हुयूं जेके GK जी हूंदियूं आहिनि ऐं उन अंदरि जेका मेजरमेंट जेका हूंदी आहे मेयरमेंट उहा हुई। ऐं उन खां अलावा जेका इंग्लिश जो पोर्शन हो उन अंदरि बेसिकली हिकिड़ो पैसेज ॾिनल हो ऐं पैसेज अंदरि ई 10 MCQs कढाया विया हुआ। ऐं उन खां अलावा प्रोनाउन हुआ ऐं प्रीपोजिशन्स वग़ैरह इन्हनि जो इस्तेमालु हो जीअं सेंस ऐं फा जो यानी रीडिंग कॉम्प्रिहेंशन। उन खां अलावा इहे जेके 4 सब्जेक्ट हुआ इन्हनि ते जेके ॿार अप्लाई कंदा न्यू एस्पिरेंट्स जेके हूंदा आहिनि उहे जेकॾहिं अप्लाई करणु चाहींदा त इन्हनि ते बहितरीन तरीक़े सां ध्यानु ॾियनि ऐं जेका रिव्यू एक्सरसाइज उन्हनि खे बहितरीन तरीक़े सां। Assalamu alaikum. This is me, Mr. Arun Kumar from Girod Shari Bypass Megawad, currently studying at Amarkot Galaxy Center. मुंहिंजो बि पुटु इन्हनि इंस्टीट्यूट में वञे ऐं असांजो बि कुझु नालो थिए। असल में सभु टेस्टिंग सर्विस जी ॻाल्हि हूंदी आहे। हिते जा असांजो जेको रूरल एरिया आहिनि छा थींदो आहे त टेस्टिंग सर्विस घटि थींदी आहे ऐं हिते जा जेके इदारा आहिनि इन्हनि खे बि ईअं करणु खपे छो त हिते हर 15 ते या हर मंथली टेस्टिंग सर्विस रखणु खपे ऐं उन्हनि जूं GTs वग़ैरह आहिनि इहे उन्हनि खां वठणु घुरिजनि त ॿारनि खे पर्सनली ख़बर थिए त मुंहिंजो पर्सनली स्कोर केतिरो अचे वियो आहे। तक़रीबन अक्सर करे ईअं थींदो आहे त ॿार स्कॉलरशिप ॾींदा आहिनि की डायरेक्टली हुते ई टेस्ट ॾींदा आहिनि बट टेस्ट जो पैटर्न छा आहे। त इन्हनि ॿारनि ते जेके बि ॻाल्हियूं कयूं आहिनि इन्हनि सभिनि ते तव्हां गौर वीचार कयो, फॉलो कयो। यकीनन इन्हनि में तव्हांखे क्या न का फीडबैक ज़रूरु मिले। दोस्त वादुमल भील फ्रॉम खाई। सो महिरबानी साईं चेतनदास जी जंहिं गॾजाणी में इनवाइट कयो मूंखे। त हिते काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप्स में पढ़ी रहिया आहिनि। विंटर वेकेशन्स इहे हिते गॾु थिया आहिनि। साईं जी मार्फत सां असांखे उन्हनि जी गॾजाणी में तमामु घणो सिखण लाइ मिलियो त हिते मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप्स इस्लामाबाद में, को कराची में, को हैदराबाद में वग़ैरह वग़ैरह स्कॉलरशिप्स में पढ़ी रहिया आहिनि छोकिरा। पर आऊं बि करंटली हींअर गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज उमरकोट में पढ़ी रहियो आहियां। तो महिनत करवा आहे ऐं रायगा न वेंदी। सो असांजी महिनत जारी आहे। बिल्कुलु इहा कोशिशि आहे त कंहिं सुठी स्कॉलरशिप ते केॾांहुं निकिरी वेंदासीं ऐं ख़ूब महिनत कंदासीं। माय नेम इज़ नासिर हुसैन। मां साईं चेतन दास जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन गैदरिंग में मूंखे इनवाइट कई ऐं ॿियनि तमामु दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप्स बारे में मूंखे ॼाण ॾिनी ऐं इंशाल्लाह आउं कोशिशि कंदुसि स्कॉलरशिप अवेल कंदुसि।